नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशरो फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त सीपको नौशरो फिरोज़ पारां सीपको इंजीनियर अब्दुल हक ॾाहणी SDO नौशरो फिरोज़ पंहिंजो अमलो साण करे बहरिया सिटी जे जंगी मौला, सईद मौला, सुमरा मौला समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे 300 खां वधीक गैर क़ानूनी कनेक्शन कट करे तारूं लाहे छॾिया आहिनि। सीपको जे ओचितो ऑपरेशन सबबि बिजली चोरनि में थलथलो मची वियो। केतिराई बिजली चोर दुकान बंदि करे गायब थी विया आहिनि, जॾहिं त 7 खां वधीक बिजली चोरी कंदड़ ख़िलाफ़ सीपको SDO पारां बहरिया सिटी थाणे ते केस दाख़िल करण लाइ लेटर लिखियो वियो। हिन ॾस में सीपको SDO नौशरो फिरोज़ असदुल्ला मेमण साफ़िन खे ॿुधायो आहे त CEO सीपको सखर सैयद अहमद, सेक्रेटरी वावडा इरफान शेख, AC दादू अब्दुल गफ़ार माका, इंजीनियर अब्दुल हक ॾाहणी जी ख़ासि हिदायतनि ते बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। कंहिं बि बिजली चोर सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। हिन ॿुधायो आहे त बिजली चोरनि ख़िलाफ़ स्पेशल टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि, जेके रोज़ाने जी बुनियाद ते चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखंदियूं। बहरिया सिटी में बिजली चोरी कंदड़ 7 ॼणनि ख़िलाफ़ बहरिया सिटी थाणे ते FIR लाइ लेटर लिखियो वियो। बिजली चोरनि खे घुर्जे त हू बिजली चोरी खां पासो करे मीटर ज़रिए बिजली ॿारनि। बक़ायदारनि खे घुर्जे त फौरी तौर बक़ायाजात अदा कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।